इहा ॻाल्हि त पाकिस्तान जी तारीख़ सिंध जे सूरनि जी कहाणी आहे, जेतिरा दफ़ा दोहिराइजे ओतिरा दफ़ा घटि आहे। अने जीअं ई मुल्क ठहियो आहे, कराचीअ खां वठी कॾहिं शहरनि जे बचाव जे लाइ, कॾहिं ॿोलीअ जे बचाव लाइ, कॾहिं बैराजी ज़मीनुनि जे बचाव जे लाइ, कॾहिं पाणीअ जे बचाव जे लाइ, कॾहिं पंहिंजे कल्चर जे बचाव जे लाइ, कॾहिं पंहिंजे कुदरती वसीलनि जे बचाव जे लाइ, माना सिंधी माण्हू मुसलसल जंग जे झेड़े जे मैदान में आहियूं असां। ईअं त अंग्रेज़नि जे वक़्त में बि न थियो हो, जेके साम्राजी मञा वञनि था, कब्ज़ेगीर मञा वञनि था, इस्तेसाली, उन्हनि जे वक़्त में बि ईअं कोन हुयो। के असांजा हक़ उन्हनि खसिया पिए त वरी किन शयुनि में असांजी उन्हनि हिते सुधारा बांधा। यानी घटि में घटि असांजे वजूद जो ख़तरो न हुयो। हे त असांजे वजूद, असांजी शनाख़्त खे अचे लॻाइनि हाणे। अने इहो चइजे त असां सां हिकिड़ो मफ़्तूहनि वारो वर्ताव थो थिए, जॾहिं त असां मफ़्तूह न आहियूं। अंग्रेज़नि जा त असां मफ़्तूह आहियूं, फतह कयो सिंध खे। पाकिस्तान सिंध खे फतह कोन कयो आहे। असां हिकु मुआहदे सां शामिल थियासीं किन बुनियादनि ते, पर वर्ताव असां सां मफ़्तूहनि वारो कयो थो वञे पियो। उन डिघी कहाणीअ खे मुख़्तसर करण लाइ अॼु जे सूरत हाल ते अचूं त ताज़ो पाणीअ जो मसइलो हले थो पियो। कैनाल कढण जो सिंधू दरिया मां पाणीअ जो मसइलो त पुराणो आहे, तव्हां असां सभु ॼाणूं था। उन ते वॾो मवाद मौजूदु आहे, उन जी तफ़सील में वञण जी ज़रूरत कोन्हे, रुगो रेफरेंस ॾियण लाइ ताज़ी सूरत हाल असां खणूं था त इहे जेके कैनाल आहिनि, उन्हनि जा टेक्निकल शयूं जेके आहिनि, उन ते बि काफ़ी असांजे पाणी माहिर, आबादकार, असांजा इंटेलेक्चुअल उन्हनि लिखियो आहे। असां बि बहसत सियासी कारकुननि जे तफ़सीलनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻाल्हायो आहे। अॼु उन जे तफ़सील में नथा वञूं। इन जी जीअं मूं चयो त असां सां मफ़्तूहनि वारो वर्ताव कयो थो वञे, उन जो सबूत इहो पाणीअ जो मामिलो बि ॾिए थो ताज़ो। गुज़िरियल 2-2.5 महीननि खां सिंध सॼी सरापा एहतिजाज आहे। ज़बान सां, कलम सां, हथनि सां, पेरनि सां, इंडिविजुअली, गुरूही, मजमूई क़ौमी तौर सिंध इन पाणीअ जे मसइले ते एहतिजाज कंदी रहे थी पई गुज़िरियल 2-2.5 महीननि खां, ख़ासि तौर इन्हनि वधीक नवनि कैनालनि कढण सां। छो त इहा नई ॻाल्हि न आहे, पर जेको ऑलरेडी पाणीअ जी सूरत हाल ख़राबु आहे, सिंध जेको सुकायो थो वञे पियो, उन में इहो ताज़ो इज़ाफ़ो आहे। इन जे करे उन ते वधीक आवाज़ उथियो आहे त हिकु तरफ़ इहो सिंध में हले थो पियो, ऐं उन दौरान पंजाब में उन जो नए सिरे इफ़्तिताह कयो वियो। वज़ीर आला उतां जी पाण अची उन जो इफ़्तिताह कयो ऐं वॾा जशन मल्हाया विया। उते ताक़त जो मुज़ाहिरो बि कयो वियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे दोस्तो, त ईअं ई पाणीअ जो मामिलो इन मोहतरमा जे वालिद जॾहिं उहो चीफ मिनिस्टर हो, त बि ईअं कयो वियो हो। चश्मा झेलम लिंक कैनाल जेको जॾहिं ठहियो हो त चयो वियो हो त इहो फ्लड कैनाल हूंदो ऐं सिंध जी इजाज़त सां हलंदो। पोइ जॾहिं पाणीअ जी खोट थी त मियां नवाज़ शरीफ़ पंजाब जो वज़ीर आला हो, उन चयो ऑफिसरनि खे त हलो मां थो हली बीहां, कंहिंजी मजालात तव्हांखे रोके, ऐं उहो बीठो वञे पाण उन उहो खोलरायो उन मुआहदे जी भञकड़ी कंदे। अॼु वरी उन जी धीउ इन सॼे सिंध जे एहतिजाज खे रद्द कंदे उन जो इफ़्तिताह कयो आहे त पंजाब खे सरसब सां कयूं असां। माना इहे हिकिड़ो दफ़ो वरी इन्हनि असांखे इहो पैगाम ॾिनो आहे त पंजाब हाकिम आहे, सिंध महकूम आहे। हाकिम ऐं महकूमनि खे के जुदा जुदा सिंग लॻल न हूंदा आहिनि।
इहो फ़ैसिलो थींदो आहे त फ़ैसिले करण जो इख़्तियार कंहिंखे आहे त सिंध जी क़िस्मत जा फ़ैसिला छा सही आहे छा ग़लति आहे उहो पंजाब कंदो जेको पंजाब चए उहो ई सही आहे भली सॼी सिंध चवे आबादगार चवनि माहिर चवनि इंटेलेक्चुअल चवनि सियासी जमायतूं चवनि पर न पंजाब जेको चवंदो तॾहिं मां चवंदो आहियां त हिन मुल्क में समूरा फ़ैसिला पंजाब जे मर्ज़ीअ सां पंजाब जे मफ़ाद में थियनि था ऐं ईअं कंदे कंहिं बि आइन कानून खे नथो पुछियो वञे इन ते घणो ॻाल्हाइण जे बजाए मां वॾे इनकलाबी चेगुवेरा जो हिकिड़ो कॉल हलंदो आहे पियो सोशल मीडिया ते बि त हुन चयो त आइन कानून पार्लियामेंट इहे महकूमनि ऐं कमज़ोर माण्हुनि जे लाइ हूंदा आहिनि ताक़तवर ऐं बालादस्त जेको हूंदो आहे उन जे लाइ सिर्फ़ु ॾंडो हूंदो आहे त हिते इहो उन्हनि वरी हिकु दफ़ो इहो ऐलान करे ॾेखारियो आहे केतिरा माण्हू हिते सिंध जा इहो चई उन्हनि खे जेलनि में विधो वियो आहे उन्हनि खे टार्चर कैंपनि में उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूं वियूं आहिनि त इहे आइन जी भनकड़ी था कनि ऐं हे ईअं खुलम खुला कनि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में पाणीअ जो मामिलो वञिणो आहे टियों केरु थो पुछे उनखे ऐं हाणे सभिनी आइनी इदारनि जे मथां SIFC ठाही वई आहे स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल उहा फ़ैसिला कनि जेको करे उहो आख़िरी आहे न पार्लियामेंट न आइन ऐं उन ई इहो फ़ैसिलो कयो आहे त पोइ सवाल थिए थो त असां छा कयूं हिकिड़ा दोस्त चवनि था त असां ॾाढ खे त न मञींदासीं मुल्की आइन तहत असां सिंध जा हक़ वठंदासीं जेकॾहिं आइन खे ई न मञनि हू ऐं नथा मञनि पार्लियामेंट जेका उन्हनि जी ठहियल आहे आइन जेको उन्हनि जो ठहियल आहे उन में चयल आहे त पाणी जा मामला काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट कंदी नथा कनि मथां हिकिड़ो इंतिज़ामी इदारो आहे SIFC उहो करे थो त पोइ छा कजे न मञनि ऐं नथा मञनि पोइ असां वटि छा आहे ऐं वरी इहो असां हिते हिननि प्रोग्रामनि में वरी वरी ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त हर हिकु मसइले खे अलॻि असां न ॾिसूं इहा हुक्मराननि जी स्ट्रेटजी आहे हिकमत अमली त तव्हां अलॻि अलॻि हिकिड़े मसइले जे पोयां वञो हू ॿियो मसइलो खणनि त जहिड़े नमूने इहो पाणीअ जो मसइलो असांजे लाइ वजूदी मसइलो आहे अहिड़ी नमूने धारी आबादकारी असांजे लाइ वजूदी मसइलो आहे इन खां वधीक ख़तरनाक आहे मिसाल तौर हू पाणी छॾनि था नथा रोकनि पाणी अचे थो सिंध में आबादी बि थिए थी पर हिते एॾे वॾे पैमाने ते ॿाहिरियां माण्हू हाणे आबाद कया वञनि था जेको थिए पियो ई जेके सिंध में ज़मीनूं इहे फार्मनि जे नाले ते वठिजनि पियूं इन में बक़ियत ॿाहिरिनि माण्हुनि जी ईंदी अचणु शुरू थी वई आहे जेके डेवलपमेंट जे नाले ते लखें हाणे उहा करोड़नि एकड़नि में ज़मीन पहुती आहे उहे सभु ॿाहिरियां माण्हू था अचनि त जेकॾहिं हिते धारिया माण्हू अक्सरियत में थी वञनि सिंध ते बालादस्ती हाकमियत उन्हनि जी थी वञे त पोइ असांखे कहिड़ो हैसियत असांजी बीहंदी अॻु में बि जेके आया आहिनि कब्ज़े गिर उन्हनि हिते सिंध जे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं हे बि इन जे लाइ थो हाणे थिए पियो त जेके आबादी थिए सिंध में बि ईअं त कोन्हे त रुॻो पंजाब में था कनि पिया सिंध में बि कॉर्पोरेट फार्मिंग जूं लखें एकड़ ज़मीनूं ॾिनी थी वञे पई उहे ॿाहिरियां माण्हू सिंध खां ॿाहिरियां जा ॿियनि सूबनि जा ऐं ॿियनि मुल्कनि जा माण्हू अची उन्हनि खे आबाद कंदा उन्हनि जी जेका यील्ड आहे उहे खणंदा ऐं उन से शइ खे इन्हनि सभिनी खे जाइज़ करार ॾियण जे पोयां वरी मज़हबी बुनियाद परस्ती आहे जंहिंखे रियासत वधाए थी पई त बाबा हिते मुस्लमाननि जो मुल्क आहे ऐं पोइ इस्लाम जे नाले में जेके बि धारिया माण्हू अचनि उन्हनि खे सिंध में आबाद कयो वञे जीअं मेजॉरिटी हिते थी वञे त इहे सभु शयूं गॾे असांखे ॿुधाइनि थियूं त असुल ॻाल्हि बुनियादी ॻाल्हि ही रियासती निज़ाम आहे रियासती जोड़ जेका अमली तौरु
त आहे ई हिकिड़ी कॉलोनियल क़िस्म जी। छो कॉलोनी जी इहा ई माना हूंदी आहे जेका सवेर मूं चयो त उन कॉलोनीअ खे जे माण्हुनि खे पंहिंजे क़िस्मत जा फ़ैसिला करण जो इख़्तियार न हूंदो आहे, उन जे फ़ैसिलनि जो इख़्तियार ॿियनि खे हूंदो आहे। जीअं हिंदुस्तान जे माण्हुनि जी क़िस्मत जा फ़ैसिला अंग्रेज़ कंदा हुआ, ईअं हाणे पंजाब थो करे पियो। त पोइ असांखे उन रियासती जोड़जक खे तब्दील करण जे लाइ बि जदोजहद करणु खपे। इहो जेको आइन मौजूदु आहे, इहो आइन ई त असांजा हक़ खसे थो, जेतोणीकि उन ते बि अमल नथा कनि। पर ख़ुदि इहो आइन में जेकॾहिं शयूं लिखियल आहिनि उहे बि असांजे हक़नि जी फुल लुट खे जाइज़ करार थियूं ॾियनि। इन मूं हाणे इहो थो थिए त लाहौर इस्लामाबाद में वेठल हुकुमराननि जे हथनि में असांजो सिंध जो सिंधी क़ौम जो इन हज़ारे सालनि जे हिन क़ौम जो वजूद महफ़ूज़ न आहे, उहो ख़तरे में आहे। त हाणे असांखे जदोजहद वजूदी ख़तरे खे आॾो रखी करणु खपे। जीअं फ़लस्तीन में आहे, बिल्कुलु असांजी सूरत हाल ओॾांहुं वञे थी पई, रुॻो हू कुझु ॾाका अॻिते थी विया आहिनि, असां पोइते था अचूं पिया। उन्हनि जे बि ज़मीनुनि ते कब्ज़ा थिया आहिनि, उते धारिया माण्हू आंदा विया आहिनि, उते बि तरक़ी थी थिए पई। इज़राइल जिन जिन इलाइक़नि ते कब्ज़ो करे थो पियो, उते तमामु आलीशान हू शहर ॻोठ अॾे थो, रोड ठाहे थो, हाईवेज़ ठाहे थो, जीअं हिते ठाहे चवनि था तरक़ी था करायूं। पर उहा तरक़ी कंहिंजे लाइ आहे? सवाल इहो हूंदो आहे, उहा तरक़ी कंहिंजे लाइ? जीअं हुते ॿाहिरियां आयलनि जे लाइ आहे, यहूदियुनि जे लाइ आहे, ईअं हिते जेके इस्लाम जे नाले में माण्हू सिंध में आंदा वञनि था या जेके सिंध ते हुकुमरानी कनि था, उहा तरक़ी त उन्हनि जे कमु थी अचे पई। थरकोल जो जेको थियो आहे, उन जे जेकी कुझु उन जूं बुरायूं थियनि थियूं, उन जी तफ़सील में मां नथो वञा त उहे सभु सिंध भोॻींदो। उन जी जेका बिजली पैदा थिए थी उहा सभु पंजाब ॾे थी वञे पई, ऐं सिंध ते 50 साल खां हुकुमरानी कंदड़ पार्टीअ जो लीडर जेको, जंहिं ख़ानदानी मिल्कियत सिंध खे सम्झो आहे, उहो पाण चए थो उते बीही त हितां थर जे कोयले में जेका बिजली निकिरंदी उन ते फैसलाबाद ऐं सियालकोट जा कारखाना हलंदा। को शर्म हया न आहे इहो चवंदे, छो त इहे उन ई सिस्टम जा एजेंट आहिनि जेको सिंध ते क़ाबिज़ आहे। या अंग्रेज़नि जो हिते कब्ज़ो हो, केतिरा सारा हिंदुस्तानी उन जा एजेंट हुया। ईअं ई दुनिया जे ॿियनि मुल्कनि ते बि अंग्रेज़नि जो, फ्रेंच जो जिथे जिथे कब्ज़ा हूंदा उते मक़ामी माण्हू बि उन्हनि जा एजेंट हूंदा हुआ। तीअं इहे आहिनि। त बिल्कुलु हिकिड़ी फ़लस्तीन जंहिं रस्ते ते वियो आहे, मां गुज़ारिश कंदुसि संजीदा सियासी कारकुननि खे बि, असांजा दानिश्वर बि इन ते पढ़ंदा हूंदा, उन ते गौर कजे, उन ते गुफ़्तगू कजे त जंहिं रस्ते ते फ़लस्तीन विया उन ते सिंध खे वठियो थो वञे पियो, त पोइ फ़लस्तीन जिथे पहुतो आहे अॼु, ओॾांहुं जे सिंध खे वठियो वञे थो पियो, त असांजी जदोजहद जी सूरत शक्ल कहिड़ी हुजणु खपे। पाणीअ जे मसइले ते ज़रूरु एहतिजाज कजे जेको थिए थो पियो। जिन माण्हुनि हिन महिल ताईं कयो आहे, जेके बि कनि था पिया, फ़र्द, गुरोह, पार्टियूं, लेखक लिखनि, दानिश्वर, मां उन्हनि सभिनी खे जस ॾियां थो, उन्हनि खे ॿिनी हथनि जो सलाम कयां थो। बिल्कुलु इहो ज़बरदस्त आहे, इहो थियणु घुरिजे। पर जीअं धारियाबादकारी आहे, मज़हबी इंतिहा पसंदी आहे, इहे गॾे जेको हिकिड़ो रियासती निज़ाम ठाहिनि थियूं, उन जे तब्दीलीअ जे लाइ असां जदोजहद कयूं ऐं उन जी इब्तिदा असां हितां करे सघूं था, करणु खपे। छाकाणि त जीअं मूं अॻ में चयो त सिंध सां मफ़्तूहनि वारो सलूक कयो थो वञे, पर सिंध मफ़्तू आहे कोन। सिंध खे फतह न कयो वियो आहे। सिंध हिकिड़े माहिदे ते थी त असां पंहिंजे सिंध जे मफ़ादनि जो, तहज़ीब जो, सकाफ़त जो, इक़्तिसादी मफ़ादनि जो बहितर तहफ़ुज़ कंदासीं। उन जे लाइ ठहियासीं उन माहिदे, त उन माहिदे ते अमल जे लाइ हाणे असांखे जदोजहद करणु खपे।
त वजह माहिदे तहत यानी 40 जी करारदाद जेका चवे थी त ही मुल्क ठाहींदड़ वहदतूं, उहे वहदतूं कहिड़ियूं आहिनि? सिंध, पंजाब, पख्तूनख्वा, बलूचिस्तान बि चई सघिजे थो, जे न चइजे तॾहिं बि न चइजे, पर हींअर आहे उहो इहे वहदतूं हिन आज़ाद ऐं ख़ुदमुख्तार इहे हूंदियूं। इन बुनियाद ते असां शामिल थिया आहियूं त असांखे पंहिंजी बका, क़ौमी बका, उन जो तहफ़ुज़ करिणो आहे। त इन बुनियादी ढांचे, इन सिस्टम खे तब्दील करण जे लाइ बि असां जिदोजहद कयूं। हूअं बि हक़नि जी गॾियल जिदोजहद, क़ौम जे बका जी जिदोजहद सियासी प्रोग्राम तहत थींदी आहे। हिकिड़े इशूअ जे पोयां हुक्मरान, जीअं सवली सिंधीअ में चइजे त ड्रोड़ाए मारींदा असांखे। असां गुज़िरियल 30 सालनि खां त मुसलसल असां रोडनि ते आहियूं, एहतिजाज में आहियूं, पर उहो वारे वारे सां पंहिंजो हिकु कंदा था वञनि, छाकाणि त उहो फ़ैसिले जो इख़्तियार उन्हनि खे आहे, उन खे असां नथा चैलेंज कयूं। उनखे इहो मुआदो चैलेंज थो करे त इहो जेको तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां पंहिंजा हथ रादू इदारा ठाहियो ऐं फ़ैसिला कयो, आइन ठाहियो, आइन ड्रायो, इहो क़ाबिल क़बूल न आहे ऐं उन मुआदे तहत खे अमल में अचणु घुरिजे त सिंध जी सावरंटी बहाल थियणु खपे। सावरंटी माना सिंध पंहिंजे सभिनी क़िस्मत जे फ़ैसिलनि जो करण जो इख़्तियार सिंध वटि हुजे। उन हाणे इख़्तियार वठण जे लाइ जिदोजहद कयूं। ॻाल्हि थो चवां, जीअं चयो वियो आहे त हेठियों ऐं मथियों हथु। हेठियों हथु घुरण वारो हूंदो आहे, असां घुरी घुरी थकिजी पिया आहियूं। मथियों हथु जेको आहे उहो पंहिंजा इख़्तियार वठण वारो हूंदो आहे। त हाणे उन मथे हथ खे इस्तेमालु कयूं असां। महिरबानी।